सलाह करे काॾे वियासीं, जो मैदान ताइफ जा वियासीं। 17 रमज़ान जो रोज़ो हुयो, ॾींहं जो हिकु हुयो। गाॾी करे सिधो मैदान बदर हलिया वियासीं। 17 रमज़ान हुजे, बदर जो मैदान हुजे, गुलामन जूं दुआऊं हुजन। ॾिसो त कुर्ब मालिक जो कीअं थो थिए। अज़ीज़ाने मल ताइफ जे मैदान जे अंदर हिकड़ी नंढी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां। किताबनि में सदाईं पढ़ीसीं, हिन दफ़े इन्हनि अखिड़ियुनि सां ॾिसी आयो हां। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना, हे दीन आसानी सां हेस ताईं न पहुतो आ। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे जान जे मथां केतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। सहाबा पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। करबला में मुझे मुस्तफ़ा जे बचड़नि जूं कतारूं लॻाए छॾियूं दीन खे बचाइण जे लाइ। अज़ीज़ाने मन उन मैदान ताइफ जे अंदर हिन दफ़े उहो बाग भी घुमी ॾिठोसीं, जंहिं बाग मां मुझे मुस्तफ़ा जे लाइ रबिया पंहिंजे गुलाम खे चयो त अलाए कहिड़ा ज़ख़्मिया कुझु शयूं खणी वञ। लेकिन मुझा करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं पहाड़ीअ जे हेठों वेठा हुया, हिन वक़्त उते मस्जिद तामीर कई पई वञे, जेका तामीर थियण वारी सूरत में हुई। तामीरात जो कमु हली रहियो हो। लेकिन जेका ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां, उते ॿुधाइण वारनि ज़रूर ॿुधायो, तारीख़ अॻु में पढ़ी हुई। उन पहाड़ीअ ते मथे निहारियोसीं, विच पहाड़ीअ ते समे मणनि जो वॾो पत्थर हुयो, जेको बग़ैर कंहिं रंड रोक जे विच जबल ते बीठो हुयो। उन जबल जी इहा निशानी मैदान ताइफ में 1400 साल गुज़री विया। अज़ीज़ाने मन जॾहिं रबिया खे ख़बर पई त ही को आम माण्हू नाहे, रबिया केरा उतबे शैबा जो बाबो हुयो। जॾहिं उनखे ख़बर पई त ही को आम माण्हू नाहे, हे त उहो ई सुहिणो नबी आ जेको असांजे सिस्टम जी मुखालिफ़त करे वहदानियत जी दावत ॾेई रहियो आ। त उन जे पंहिंजे शारतनि खे छॾियो, उन पंहिंजा जेके हुया उन जा पैरोकार उन्हनि खे चयो, हाणे दुनिया जाॾो ख्वार भी न थियो, हिकिड़ो कमु कयो, जबल जे पहाड़ीअ जे दामन में सुहिणो नबी वेठो आ, तव्हां पोइ पासे खां चढ़ी अचे, इहा वॾे में वॾी भिक खे 8, 10, 20, 50 माण्हू गॾिजी रुगी लोॾो ॾियो। इहा भिक जीअं किरंदी, इमामुल अंबिया हेठों अचे वेंदो। दुनिया जे कबीलनि जे लिहाज़ खां ॾोही बि कोन थींदासीं, नाग बि मरी वेंदो, हुननि भागनि जो अकुल मुताबिक़ नुक़सान भी थी वेंदो, सुहिणे नबीअ खे तकलीफ़ भी अचे वेंदी। उन्हनि जी इहा गंदी सोच हुई। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पहाड़ीअ जे हेठां वेठो आहे, उन बदबख्तनि जीअं उन भिक खे धिको ॾिनो, मुंहिंजो मुस्तफ़ा कंधड़ो हेठि कयो वेठो आहे, पाण मथे नथा कनि, फरमाइनि था, ओ अचण वारा पत्थर, अगरि अल्लाह जे हुकुम सां थो अची त हलियो आ, पर जे शरीरनि जे शरारत सां थो अची त जिथे पहुतो आहे उते बीही रहो। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो, अल्लाह जे हुकुम सां थो अची त हली आ, पर जेकॾहिं शरीरनि जी शरारत जे ज़रिए पियो अची त जिथे पहुतो आहे उते बीही रहो, बीही रहो। ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो आहे, उहो पहाड़ जे विच ते पत्थर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ विदाउट कंहिं सपोर्ट जे जीअं उते बीठो आहे। 1400 साल गुज़री विया, उहो पत्थर अॼु बि उते ईअं ई बीठो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा केड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां, ओ मुझो दिल बर का भी शया, ओ मुझो आका का भी शया, समय सिंगार जी भी हो, लखे सिंगार जी भी हो, मुझे दिल पर जो मुरकणों का भी शया।
गुज़ारियूं उम्र ग़ुलामीअ में बणिया जे कुर्ब जा कैदी गुज़ारियूं उम्र ग़ुलामीअ में कयूं जिद जान जो सौदो कयूं जिद जान जो सौदो पर अञा वापार का भी शया अञा वापार का भी शया ओ मुझा दोस्त अजीज लख जानियूं कुर्बान कया अज़मत सहाबा जे मथा जन मुझे मुस्तफ़ा सां प्यार कयो अहिड़ो प्यार कयो जो अल्लाह जो कुरान अल्लाह जो पाक कुरान उन मुझे मुस्तफ़ा जे सहाबा जे लाइ मिसाल ॾेई रहियो आहे फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ मुझो अल्लाह हुजूर जे सहाबा जो मिसाल ॾींदे कुरान करीम में फरमाए थो त जेकॾहिं ईमान आणणु चाहियो था त उन्हनि वांगुरु आणियो जन मुंहिंजे मुस्तफ़ा जे मथां जानियूं कुर्बान करे छॾियूं अबू बकर हिजरत जी रात हुई रहमत जी बरसात हुई चईनी तरफ़न खां दुश्मनन जी धात हुई पर अबू बकर चवे थो यार सां मुलाकात हुई केॾी महिल आॾो पियो अची केॾी महिल पोयां पियो अची केॾी महिल सॼे पियो अची केॾी महिल खॿे पियो अची हे कहिड़ो इश्क आहे अबू बकर जवाब थो ॾे जॾहिं दिलि में ख़्याल पियो अचे मतां दुश्मन मुंहिंजे महबूब ते आॾो हमिलो करे त सीनो ताणे आॾो पियो बीहां जॾहिं दिल में ख़्याल पियो अचे त मतां दुश्मन पोयां हमिलो करे डोड़ी पोयां पियो थियां सॼे जो ख़्याल अचे सॼे अचां खॿे जो ख़्याल अचे खॿे अचां त दुश्मन जो तीर नेज़ो अबू बकर खे लॻे मुंहिंजे मुस्तफ़ा जो वार बि विंगो न थिए ओॾा शेर ख़ुदा ॾे निहार ओ दिलबर अली वलियन जा सरदार वली 40 पलीत बीठा 80 दोडा फाड़ियो बीठा हुया खबर बि हुई त मुंहिंजे मुस्तफ़ा जे जान जा घोरा इन बिस्तरे ते कीअं सुते वाह मुंहिंजा सुहिणे हसनैन करीमैन जा बाबा अली दिलबर अली अल मुर्तज़ा फरमायो मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम अलीअ जेतिरी सुकून जी निंड उन रात कई आहे अहिड़ी निंड कॾहिं बि कान कई आहे ऐं मुसलमान मोहब्बत मुझे मुस्तफ़ा सां सिखणी आहे त हुजूर जे सहाबा खां सिखण उन्हनि त मोहब्बत करे तो असांखे ॿुधायो आहे त यार सां प्यार कीअं कबो आहे महबूब सां मोहब्बत कीअं कबी आहे मां नंढड़ो मिसाल ॾियां मतां चवी त इहो गुरबत जो ज़मानो हो वक़्त जो बादशाह बणिजी चुको आहे नालो अमीर उमर आहे वक़्त जो बादशाह बणिजी चुको आहे बैतुल मुक़द्दस यरूशलेम जा दोस्त अज़ीज़ आज़ाद थी चुको आहे फतह थी चुको आहे मस्जिद अक़सा फतह थी चुकी आहे उते गवर्नर मुक़रर थी वियो आहे दावत ॾींदो आहे ऐं वक़्त जा बादशाह दुनिया में तुंहिंजो धाको आहे हली आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी तरबियत निहार अमीर उमर सुणो मदीने तैयब मां यरूशलेम ला रवानो थींदो आहे हिकिड़ो ग़ुलाम हबशी पाण सां गॾु खणंदो आहे हिकिड़ी ॾाचिड़ी हूंदी आहे ऐं मुस्लमान ओ हुकुमरानो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो हुकुमरानी जो अंदाज़ सिखणो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खां सिखो सैयदना अमीर उमर सुणो अज़ीज़ाने मन पंहिंजे ग़ुलाम खे चवंदो आहे हाणे जेतिरो पंध उन जूं 7 या 8 मंज़िलूं मुक़रर था कनि हिकिड़ी मंज़िल ते मां ॾाचीअ ते वेहां तूं प्यादल हलंदे ॿी मंज़िल ते तूं ॾाचीअ ते वेहंदे मां प्यादल हलंदुसि
वक्त जो बादशाह गुलाम के अजीजा ने मन मुझे मुस्तफा जे तरबियत जो कमाल निहार अमीर उमर सुनो ये कंदो आ सफर तय थींदो आ जेडी मल यरूशलेम करीब ईंदो आ जायूं जगहूं नजर ईंदियूं हन अजीब इत्तेफाक आ गुलाम जे वेहण जो वारो ईंदो आ सोने उमर जे लहण जो वारो ईंदो आ इम्तिहान ईंदो आ याद रखी छदा सीसा ने मन इम्तिहान ईंदो आ अमीर उमर जे मथा इम्तिहान अची वयो आ गुलाम खुशी सां अर्ज़ तो करे त मुंहिंजा साईं हाणे यरूशलेम साम्हूं आ माण्हू इस्तक़बाल में बीठा हूंदा सुठो नथो लगे त बादशाह प्यादल हुजे गुलाम मथे हुजे सुठो नथो लगे माण्हू छा चवंदा अमीर उमर पोइते नज़र करे गुंबज़े खज़रा ॾे थो निहारे गुंबज़े खज़रा दे निहारे सुने अमीर उमर जवाब ॾिनो त तूं चवीं थो त माण्हू छा चवंदा ॾिसी छा चवंदा पर मां उमर गुंबज़े खज़रा ॾे निहारिया इन लाइ थो जेकॾहिं तुंहिंजो हक़ तलफ़ी कंदुसि त मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसी छा चवंदो मां उमर कहिड़ो जवाब ॾींदुसि गौर कर मुझा दोस्त मुझे हुजूर जे गुलामन जी तरबियत मुझे महबूब जे गुलामन जी तरबियत अमीर उमर सुनो हेठ लतो गुलाम हबशी मथे वेठो जी यरूशलेम वेझो आयो माण्हुनि ॾिसी करे हिक ॿिए खे ठूठू हेण शुरू कयो इहो वा उमर जे नाले खे ॿुधी करे ही केसरो कसरा हीअं थियो छो त गुलाम वेठो न मथे उन खां त बिना हेठ जेको गुलाम जेको महार पकड़ियो त ॾिस त सही त केॾो न सुहिणो आहे केॾो न कदावर आहे केॾो न जवान आहे ओ हिन जो बादशाह ॾिस आहे कहिड़ो त गवर्नर निहारे चवे थो ओ चूं चूं करण वारो चूं चूं कंद हमेशह थींदियूं अथव चूं चूं पर चूं चूं ई कंदा न जंहिंजे दिलि में खोट हूंदो आहे जंहिंजे दिलि में प्यार हूंदो आहे उहे चूं चूं न कंदा ओ चूं चूं करण वारो चूं चूं छाला था कयो ॿुधा छा ते हो चवनि था ॾियो ख़बर तव्हांजो बादशाह कहिड़ो आहे चवे थो जंहिंजे हथ में महार आहे उहो असांजो बादशाह जेको मथे वेठो आहे उहो गुलाम आहे हैरत मां निहारे चवनि था कॾहिं ईअं बि थियो आहे त गुलाम हेठि हुजे गुलाम मथे हुजे बादशाह हेठि हुजे गवर्नर निहारे चवे तो इहो मुझे बजा मुझे आका खां सवाल कयो मुझे बादशाह खां सवाल कयो अमीर उमर ईंदो आहे सवाल कयो वेंदो आहे जवाब ॾींदो आहे त मुझे महबूब मुस्तफ़ा करीम अदल करण सेखारे छॾियो आहे मुझे महबूब अदल करण सेखारियो आहे ए मुझे मुस्तफ़ा जो दसियल अदल आहे मुझे मुस्तफ़ा जी तरबियत आहे हीअं असां मंज़िलूं मुक़रर कयूं जॾहिं मुंहिंजे गुलाम जी मंज़िल अची वई मुंहिंजो आका फरमाईंदो आहे जेका पंहिंजे लाइ पसंदि कयो पंहिंजे गुलामनि लाइ बि पसंदि कयो नतीजो छा निकितो जेके चूं चूं करण वारा हुया हिक ॿिए ॾे निहारे चवण लॻा जंहिं आका जे गुलामनि जो इहो कमाल आहे त उन महबूब जो कमाल छा हूंदो ऐं मुंहिंजा दोस्त अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ता जान कुर्बान करण वारो मुझे मुस्तफ़ा करीम जी इज्जत ता जान कुर्बान करण वारो हाणे आखिरी जुमला पियो चवां ईसाले सवाब जी महफ़िल हुई ईसाले सवाब याद रखी छॾियो कुरान करीम में अल्लाह फरमाए वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान तो 1.5 कलाक मुंहिंजो आखिरी टाइम हूंदो आहे 1.5 कलाक थियण वारो आहे 5-6 मिंट बचा आहिनि अल्लाह फरमायो बाद वारा अगन जेला बख्शिश जी दुआ वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान यानी तव्हां सां जेके करंट पोजीशन में मौजूद आहियूं जेके हिन वक्त तव्हां सां खां दुनिया छॾे चुका आहिनि अल्लाह तव्हां सां खे फरमाए थो त जेके दुनिया छॾे चुका आहिनि उन्हनि जी बख्शिश लाइ दुआ घुरो उहे तव्हांजा भाइर आहिनि ईमान वारनि भाइरनि जे लाइ दुआ घुरो मुंहिंजो रब थो ॿुधाए हाणे जवाब ॾियो सवली सिंधी में चवां जेकॾहिं नौकरी ॾियण वारो ऑफिसर चवे त अहिड़े नमूने सां दरख़्वास्त लिखी अचो त नौकरी मिलंदी पोइ जे उन जे ॾसियल तरीक़े मुताबिक़ दरख़्वास्त लिखी वञिबी त नौकरी ॾींदो या दरख़्वास्त फाड़ींदो जवाब ॾियो थोरो ॻाल्हायो
ॿ टे जुमला ॻाल्हायो छो त हुनजो पंहिंजो तरीक़ो दसियल आहे मुंहिंजो रब थो फरमाए जेका तव्हां खां अॻु में गुज़री चुका उन्हनि जे बख़्शिश लाइ दुआ घुरो अल्लाह फरमाए थो उन्हनि जे बख़्शिश लाइ दुआ घुरो तव्हां सां दुआ घुरंदासीं यकीनन मुंहिंजो रब ज़ुल जलाल क़बूल फरमाईंदो नंबर 2 सफ़ा सवलो ऐं सादो अंदाज़ अगर कंहिं दोस्त जे दिल में इहो ख़्याल आहे त मर गया मरदूद छाजो ख़त्मो छाजो दुरूद उन दोस्त जे ख़िदमत में मोहब्बत वारो प्यार वारे अंदाज़ में मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ आहे ऐं मुंहिंजा दोस्त जॾहिं इंसान दुनिया छॾे वेंदो आहे मैयत सॾिबो आहे जनाज़े जी निमाज़ जॾहिं पढ़बी आहे उहा इंसान जे दुनिया छॾण खां पोइ पढ़बी आहे या अॻु में पढ़बी आहे थोरो जवाबु ॾियणो पवंदो तव्हांखे बाद में पढ़बी आहे छो पढ़बी आहे दुआ वास्ते हिन चओ दुआ वास्ते हिन हाज़िर मैयत जे कंहिं बि मर्तबे फ़िक्र वारो आहे कंहिं बि मर्तबे फ़िक्र वारो आहे थोरो गौर करे ऐं जवाब ॾे त उहा जनाज़े जी निमाज़ उन मैयत जे लाइ बख़्शिश जो सबबु आहे या नाहे सवाल हिकु अगर उन जे लाइ बख़्शिश जो ज़रियो आहे त मुंहिंजा दोस्त जवाब मिली वियो त मरण खां बाद बख़्शिश जो दड़ो बंदि कोन्हे खुलियल मरण खां बाद बख़्शिश जो दर खुलियल आहे छो त जनाज़े जी निमाज़ मरण खां बाद अदा कई वेंदी आहे अञा जेकॾहिं चओ त खोले चवां वञण वारे जी रुॻी बख़्शिश तव्हां न पर उन वञण वारो वरी तव्हां ऐं असांजे बख़्शिश जो बि वसीलो बणिजी चुको आहे खुद मौलाना साहब जेको नमाज में दुआ पढ़ंदो अल्लाहुम्मा ग़फिर लि हय्यिना कॾहिं तर्जुमो बि ॾिसो ख़ुदा खे ॿुधो कॾहिं अरबी खे थोरो तर्जुमो खोले अल्लाहुम्मा ग़फिर लि हय्यिना ऐं अल्लाह असां जेके ज़िंदा आहियूं असांखे मुआफ़ कर बीठो जनाज़े जे निमाज़ में आहे चवी थो त नियत निमाज़ जनाज़े जी फर्ज़ किफ़ाया साण चई तकबीरनि जे सना वास्ते अल्लाह जे दुरूद मदीने जे ताजदार जी दुआ वास्ते हिन हाज़िर मैयत जे नियत चवी तो दुआ वास्ते हिन हाज़िर मैयत जे ऐं मुंहिंजा दोस्त बाहूं ॿधी अर्ज़ थो कयां मूंखे जवाब ॾे त नमाज़ जनाज़े में जेका दुआ थो घुरी मैयत लाइ थो घुरी या राज सतार लाइ थो घुरी कंहिं तव्हांखे चयो आहे ॿुधो त सही न ऐं मुंहिंजा दोस्त ॿुधो ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो दुआ थी हले अल्लाहुम्मा ग़फिर लि हय्यिना ऐं मुंहिंजा अल्लाह असां जेके ज़िंदा आहियूं असांखे मुआफ़ कर शुरूआती त हुआ अल्लाहुम्मा ग़फिर लि हय्यिना ऐं मुंहिंजा करीम रब असां जेके ज़िंदा आहियूं असांखे मुआफ़ कर व मय्यितना मौला जेके असांजा दुनिया छॾे चुका आहिनि उन्हनि खे बि मुआफ़ कर पहिरीं पंहिंजी माफ़ी थो पियो घुरे बाद में उन मैयत जी सिर्फ़ न जेकी असांजा जमो जो सीगो आहे मैयत न असांजा जेके दुनिया छॾे चुका आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि खे बि मुआफ़ कर अॻियां तुंहिंजे मैयत पियो आहे दुआ पंहिंजे लाइ थो पियो घुरी चवी तो दुआ वास्ते हिन हाज़िर मैयत जे उन हिन खे छॾे कंबाइन दुआ घुरी रहियो आहे आख़िर छो जवाब ॾींदो इन करे जो हुकुम यार जो इहो आहे जवाब मिलियो तो हुकुम यार जो इहो आहे सुन्नत सहाबा जी इहा आहे ताबईन तबा ताबईन जी इहा आहे यानी इहो अक़ीदो असुल खां मौजूद आहे त जेको भले सुतो पियो हूंदो आहे बीठलनि जे करे उहो बख़्शिबो आहे उन जे करे बीठलनि खे बि मुआफ़ कयो वेंदो आहे वो शाहिद न तवज्जो त कर मौला उन्हनि खे मुआफ़ कर जेके मौजूद आहिनि वो गाइब न मौला जेके न आहिनि उन्हनि खे बि मुआफ़ कर सगीर न मौला असांजे नंढड़नि खे बि मुआफ़ कर कबीर न मौला असांजे वॾड़नि खे बि मुआफ़ कर ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा जामी दुआ ॾिस त सही घुर्जी कंहिंजे लाइ रही आहे पंहिंजे लाइ या जेको सुतो पियो हुन लाइ जवाब ॾे सोचो मुसलमानों जरा सोचो सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से याद रखी छो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त उन्हनि शख्सन जे लाइ कॾहिं बि बख़्शिश जा दर बंदि कोन थींदा आहिनि जिन जो पोयां औलाद सालिह हूंदो
उन्हनि जे लाइ दरड़ा खुलियल हूंदा आहिनि। छो त हेॾो जो दरड़ो जो खोलण वारो हूंदो त बंदि छो थींदो अदा? जंहिं घर में अचण वञण वारा हूंदा त दरड़ो खुलियल हूंदो। उन्हनि जे लाइ दरड़ो बंदि न थींदो आहे। जन अलाह जे रज़ा जे ख़ातिर के नेकीअ जा कम कया। मस्जिदियूं त सभु को ठाराए थो पियो। अॼुकल्ह मस्जिदियूं वॾा मीनार वॾियूं सभु कुझु ठाराए थो पियो, पर तवजह सां गौर कयो, इन सभिनी खां वधीक अञा हिकिड़ो ॿियो कम बि आहे। उहो कहिड़ो? मुक़ाम खे ज़मीन ॾियणु। मुक़ाम खे ज़मीन ॾियणु। यादि रखो, जिते बि मुक़ाम आहे उन जे चौगिर्द जंहिंजी बि ज़मीन आहे उन जे ख़िदमत में अर्ज़ा आहे खुदारा, आहे खुदारा, अगरि हिकिड़ो एकड़ अथई न उन माण्हू खे 10 वेसा न तूं मुक़ाम खे ॾेई वे, यकीन समझ जा त तोखे क़बर में तकलीफ़ कान थींदी। मुक़ाम खे जगह ॾियो, मुक़ाम खे रस्तो ॾियो, मुक़ाम खे ज़मीन ॾियो। मुंहिंजा दोस्तो, मस्जिद तव्हां न ठाराई त को ॿियो ठाराईंदो, पर मुक़ाम खे उहो ई जगह ज़मीन ॾींदो जंहिंजी भर में ज़मीन हूंदी। केतिरा मिसाल ॾियां। कल्ह राति 3 राति ताज़ो हिकिड़ी जगह ते, नालो न वठंदुमि, ॻाल्हि खुली वेंदी। 3 राति हिकिड़ी जगह ते थोरो प्रोग्राम हुयो। उते हिकिड़ी कमेटी हुई, तंज़ीम हुई, दोस्तनि जी ॿुधाइनि पिया साईं असांजे मुक़ाम खे ॾाढी तकलीफ़ हुई। फलाणे माण्हूअ जी 400 एकड़ ज़मीन हुई, 400 एकड़ ज़मीन हुई। दुनिया छॾींदो छॾे वियो, वेसो हिकिड़ो बि न ॾिनो। जॾहिं उन दुनिया छॾी त मीहड़ जो पियो हेठि कप थी वई। चइनी पासे खां उनजी ज़मीन हुई, चइनी पासनि खां आबादी हुई। हाणे जनाज़ो यार जो काथे पढ़ूं? जनाज़ 400 एकड़ ज़मीन हुई, मुक़ाम जे हमचोर सिद्दीन में हुई, मगर कॾहिं वेसो न ॾिनई। पोइ निमाज़ कीअं पढ़ियव? चईसीं बसि पोइ कीअं पढ़ीसीं निमाज़? उन्हनि खे ख़बर आहे। उन जे पोयर मां कंहिंजे दिलि में ख़्यालु आयो। चईं त कमेटी जा माण्हू गॾिजी वियासीं, ॻोठ जी ॻोठ सुधार तंज़ीम का हूंदी आहे, गॾिजी वियासीं, चंदो करे बाबा ही 5-8 लख रुपया खणी आया आहियूं, हिकिड़ा 10 वेसा तव्हां असांखे ॾियो इन ज़मीन मुक़ाम जे लाइ। हे पैसा असां तव्हांखे था ॾियूं त उते असां जनाज़े जे निमाज़ जे लाइ का जॻह ठारायूं। त चए त पोइ उन खां बाद उन जे पोयर पैसा न वरिता, उहा 10 वेसा ज़मीन ॾी ॾिनो। जेॾी महिल उनखे मिटी वग़ैरह विझी ठाराए तयारु कयोसीं त उनजी घरवारी जो इंतकाल थी वियो। सुकून सां चएसीं जमायत निमाज़ पढ़ी त उनजा पुट निहारे चवनि पिया, काश बाबा 5 एकड़ ॾेई वञी ह त तोला केॾी आसानी हुजे। उजड़ गए वो बाप जिनके लाखों माली थे। सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। ऐ मुंहिंजा दोस्त, अगर पंहिंजे लाइ को तोहफ़ो तयारु करणु चाहियो था, बेहतरीन तोहफ़ो मुक़ाम खे ज़मीन ॾेई कुशादो कयो, मुक़ाम ॾे अचण वञण वारे रस्ते खे कुशादो कयो, ऐं पंहिंजे बन्ने खे जेको सीअं बनो सिंधीअ में चइबो आहे, कॾहिं बि कोरे सनड़ो न कजां, भुलिजी न पइजां। याद रखी छॾ, सीअं बने खे लपो रखी कुशादो कजां, लपो रखी कुशादो कजां सीअं बने खे। अगर सीअं बने खे कोरे कोरे सोढ़ो कयई, ईंदे वींदे इंसान या को जानवर किरी पियो, क़यामत जे ॾींहुं तोखे हिसाब ॾियणो पवंदो। पर अगर सीअं बने खे खुलासो करे छॾे, अचण वञण वारो इंसान जानवर सुकून ऐं फराहत सां हलियो वियो, त आख़िरत में तोखे अजर मिलंदो। त मुंहिंजा दोस्त, मुक़ाम जे लाइ ज़मीन ॾियणु पंहिंजो वतीरो करे छॾियो। ईअं कुशादगीअ सां ॾियो, ईअं कुशादगीअ सां ॾियो जो ॻोठ वारा न सोचीनि यार मुक़ाम पूरो थी वियो त हाणे छा थींदो। सभु कोई सोचे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जी मख़लूक जा नेक बाना वेठा। छो त मुंहिंजा दोस्त, मिलंदो हिकिड़ो कानो क़बर जो। इहो हिकिड़ो कानो क़बर जो अगरि पंहिंजो आज़ादु कराइणु चाहीं थो, कुशादो करणु चाहीं थो, मुंहिंजो रब फरमाए थो, मदीने जे मीर फरमायो त मुंहिंजो रब थो फरमाए, अल ख़ल्क़ अयालुल्लाह, ए मख़लूक मां रब जो अयाल आहे, इन जे लाइ आसानी कंदे रब तुंहिंजे लाइ आसानी करे छॾींदो। इंशाअल्लाह ईअं कंदासीं। जंहिंजी बि ज़मीन मुक़ाम जे भर में दिलि जे गहराई सां कुशादगीअ सां ॾेई छॾ। जिरेब अथई न, छा कंदे जिरेब खे? तोखे त हिकिड़ो कानो खपे न, तोखे हिकिड़ो कानो खपे। इन जिरेब मां 5 वेसा ॾेई छॾ, मुंहिंजो अल्लाह कंदो। बकाया 15 वेसनि में रब उहा बरकत ॾींदो जो तो कॾहिं सोचियो बि कोन हूंदो। सवा मण बनीअ में छटींदा हूं दा, बनीअ में सवा मण छटींदा हूं, उन सवा मण खे 100 मण करण वारो केरु? जवाब ॾे। जेको हिकिड़े सवा मण खे 100 मण करण ते क़ादिर आहे,
वो तुझे इन नंढड़ी शे के कुशादो करते भी कातिल। तो मुझा दोस्त अजीज ये जेके सुना कम हन। नंबर 2 मुकाम में जगह जगह ते मुनासिब जगह ते नलका हणाण, मुकाम में कच्चू सिरूं एडवांस में रखी छॾण, मुकाम जे रस्ते के कुशादो करण, इहो हिन वक्त जी वॾे में वॾी ज़रूरत आहे। ॿिए नंबर ते दुनिया में जेके पाड़े में मिस्कीन गरीब हुजनि यार उन्हनि जो बि ख्याल रखणो। बेशक मस्जिदूं ठारायो, मदरसा ठारायो, सब कुछ कयो, पर याद रखो जेकर पाड़े में को भुखियो सुम्ही पियो मुझो रब माफ़ न कंदो, मुझो अल्लाह माफ़ न कंदो। जेकर को पाड़े में भुखियो उञो सुम्ही रहियो, मुझो खुदा ॾियण वारो आहे। वलिल्लाहि मीरासुस समावात वल अर्द, ज़मीन आसमान जी मिल्कियत मुझे रब जी आहे। सभिनी खे अमीर करे छॾे उन जे आॾो काई देर कान्हे, मगर अल्लाह ताला जी कुदरत आहे। आज़माए थो लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां खुदा ॾिसण थो चाहियां तव्हां मां सुहिणा अमल केर थो करे। त मुंहिंजा दोस्त पंहिंजे पाड़े जे ग़रीबनि जो ख्यालु रखो, यतीमनि जो। हिकिड़े यतीम रुगी हिकिड़े यतीम जे परवरिश जो ज़िम्मो खण, खुदा तोखे ॾिनो आहे न, कंहिं हिकिड़े यतीम जे परवरिश जो ज़िम्मो खण। उनखे लटड़ा वठी ॾे, उनखे सुहिणी ईद करा, उनखे किताबड़ा वठी ॾे, उनखे स्कूल ॾे मोकिल। अगरि उनजी ज़िंदगी आसान थी, खुदा जो कसम उनजी जॾहिं न हिकिड़ी बि आह निकिती त ज़िंदगीअ जी इबादत हिकिड़े पासे, उनजी हिकिड़ी दुआ अञा मथे बीठी हूंदी। अल्लाह जे मखलूक जी खिदमत नसबुल आइन पंहिंजो बनायो, ख़ासि करे ग़रीबनि, यतीमनि, मिस्किननि ॾाढ न कजां। वरी जुमिलो थो चए ग़रीबनि सां ॾाढ न कजां, सो ख़ुदा जो वास्तो अथव। ग़रीब सां ॾाढ न कजो, छो त ग़रीब जॾहिं बेवस थी करे अर्श ॾे निहारींदो आहे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त मज़लूम जॾहिं दाह करण लाइ हीअं कंदो आहे त सॼो अर्श रबे जो हिली वेंदो आहे। ग़रीब जे बददुआ खां ॾिजो, ग़रीब जे उन दाह खां ॾिजो। मुंहिंजा दोस्त ज़ख़्मनि ते मरहम रखबो आहे, ज़ख़्मनि ते मिर्च कोन बुरकबो आहे। मिस्कीन आहे, ग़रीब आहे, उहो सम्झो ज़ख़्मी आहे, उनजे मथां मरहम रख, उनखे प्यार ॾे। भला ॿियो कुझु नथो ॾेई सघीं, तूं अमीर आहीं, तूं रहे सही, ख़ुदा तोखे सलामत रखे। उनखे रुॻी खिली चएसि मियां अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहीं, तुंहिंजा बचिड़ा ख़ुशि आहिनि, उनजी दिलि ठरी पवंदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे शरीयत सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿी आयत करीमा तिलावत कयमि, बस टाइम ख़त्म थी। अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे शान ऐं अज़मत खे बुलंद करण जो ज़िम्मो बि तुंहिंजे रब ई खयो। वरी मौक़ो जीअं क़ुरान जी अज़मत ॿुधायमि, ईअं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी अज़मत जो ज़िम्मो बि अल्लाह खयो आहे। न क़ुरान करीम जे हिकिड़े ज़ेर ज़बर में क़यामत ताईं फ़र्क़ु ईंदो, न मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान खे को तिर जे बराबरि घटि करे सघंदो। दुनिया किथे बि पियो अचे, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान बुलंदो बाला हूंदो इंशाअल्लाह। अल्लाह फरमाए 3 आयत वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा। मुंहिंजा महबूब एतिरो तोखे ॾींदुसि जो तूं ख़ुशि थी। अॼु तो असांखे हिते ॾिसी करे मदीने में मुंहिंजो मुस्तफ़ा ख़ुशि थी रहियो, मदीने में मुंहिंजो मुस्तफ़ा ख़ुशि थी रहियो आहे, छो त मुंहिंजो रब्बे ज़ुल जलाल राज़ी थी रहियो आहे। त मुंहिंजा बाना मुंहिंजे ज़िक्र लाइ वेठा आहिनि, मुंहिंजा बाना मुंहिंजे महबूब जे दुरूद में वेठा आहिनि। मुंहिंजा बाना दुनिया जा कमकारी छॾियो, बचिड़ा घर छॾियो करे मां अल्लाह जे रज़ा जे लाइ वेठा आहिनि। अल्लाह राज़ी थी रहियो आहे, मदीने जो ताजदार राज़ी थी रहियो आहे। यकीनन तो असांजो बेड़ो पार थी रहियो आहे। त मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। अल्लाह ताला तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला अमीर हमज़ा जे ख़ानदान जा जेके माण्हू दुनिया छॾे विया उन्हनि जी बख़्शिश फरमाए। अल्लाह ताला हुज़ूर जे सॼी उम्मत जी बख़्शिश फरमाए इंशाअल्लाह ताला। ये सभु दुआऊं साईं हाजी ताज मोहम्मद फरमाए।